अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु मां तव्हांखे काइन मास्टर जे हर हिकु फ्यूचर जे बारे में ॿुधाईंदुसि। हर हिकु काइन मास्टर में तव्हां पंहिंजी वीडियो खे कीअं कंहिं तव्हां स्टेटस व्हाट्सअप लाइ या कुझु बि तव्हां कीअं था ठाहे सघो। अॼु मां तव्हांखे प्रैक्टिकली हर शइ करे ॾेखारींदुसि। त दोस्तों इन खां पहिरीं मां तव्हांखे पंहिंजे बारे में कुझु ॿुधाइणु हलां त मां आहियां मोहम्मद हनीफ़ ऐं तव्हांजे सिराउ टेक। इन खां पोइ तव्हां क्रिएट न्यूज़ जो ऑप्शन नज़र अची रहियो आहे। क्रिएट न्यूज़ जे ऑप्शन ते क्लिक कयो त सभ खां पहिरीं तव्हांखे हिन शइ खे सम्झणो पवंदो। दोस्त काफ़ी हिते भुल कंदा आहिनि त हीअ शइ कहिड़े कम लाइ हूंदी आहे। तव्हांखे मां हिते ॿुधायां थो त हीअ शइ जेकियूं आहिनि उहे कहिड़े कम लाइ आहिनि। जेको पहिरियों ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो त अगरि तव्हां यूट्यूबर आहियो त तव्हां यूट्यूब जे वीडियो खे मतिलबु हिते कीअं था उहो जेको यूट्यूब जे वीडियो खे एडिट करणु चाहियो था तव्हां लाइ जेको पहिरियों आहे उहो स्टेप उहो हिन खे फॉलो करणु पवंदो। अगरि तव्हां यूट्यूब जे वीडियो खे एडिट था कयो उन खां पोइ अगरि तव्हां टिकटॉक जे वीडियो खे या ॿिए कंहिं मतिलबु टिकटॉक जे वीडियो खे एडिट करणु चाहियो था तव्हां हीअ ऑप्शन सिलेक्ट कयो। उन खां पोइ तव्हां इंस्टाग्राम जे वीडियो खे एडिट करणु चाहियो था तव्हां हीअ ऑप्शन सिलेक्ट कयो। अहिड़े हिसाब सां तव्हांखे हिते इज़ीली सम्झी सघो था त हीअ ऑप्शन कहिड़े कम लाइ आहे। उन खां पोइ असां अॻिते था हलूं। उन खां पोइ तव्हां सिधा अची वेंदा मीडिया। अगरि तव्हां कोई वीडियो मतिलबु एडिट करणु चाहियो था कुझु बि एडिट करणु चाहियो था त तव्हां हिते तव्हां मुंहिंजी हीअ मीडिया खोले ईंदी त मां हितां कोई बि वीडियो खणा थो। वीडियो खणण या फ़ोटो खणण खां सवाइ मुंहिंजो जेको काइन मास्टर आहे उहो मतिलबु मेन प्रोजेक्ट आहे उहो ओपन न थींदो। त मां हितां कोई बि फ़ोटो या वीडियो खणा थो। मां ही फ़ोटो खणा थो। उन खां पोइ तव्हांखे हिन तरह जो कुझु इंटरफेस नज़र ईंदो। काइन मास्टर जेको हिन तरह जो इंटरफेस आहे उहो कुझु हिन तरह जो नज़र ईंदो। हिन फ़ोटो खे थोरो मां ई वॾो थो करे सघां। उन खां पोइ हाणे असां सम्झंदासीं त अगरि मां हिन तस्वीर ते कुझु लिखणु चाहियां अगरि कुझु करणु चाहियां कुझु पंहिंजो नालो वग़ैरह लिखणु चाहियां त मां उहो कीअं थो ॾेई सघां। त उन खां पोइ तव्हां हीअ जेको लेयर जो ऑप्शन नज़र अची वञे लेयर जे ऑप्शन में छा थो थी सघे। हिन लेयर जे ऑप्शन में तव्हांखे हिते काफ़ी सारा ऑप्शन नज़र ईंदा। लेयर जे ऑप्शन में तव्हांखे फस्ट ऑफ ऑल जेको नज़र अचे थो उहो मीडिया। उन खां पोइ इफेक्ट्स उन खां पोइ स्टिकर उन खां पोइ टेक्स्ट अगरि तव्हां पंहिंजे कुझु लिखणु चाहियो था उन खां पोइ हैंड राइटिंग। त सभ खां पहिरीं तव्हां मीडिया त सम्झी वेंदो त मीडिया छा आहे। त मीडिया में अगरि जेकॾहिं तव्हां कोई फ़ोटू या वग़ैरह रखणु चाहियो था त उहो रखी सघो था। मतिलबु जीअं अगरि मुंहिंजी फ़ोटू आहे त उहो जेकॾहिं उनजी साइड में कोई ॿियो फ़ोटू हुजे या वीडियो हलणु चाहे तव्हां उहो बि हिन ते हिन जे ज़रिए लॻाए सघो था। त जीअं मां हिते वरी ॿियो हिकिड़ो फ़ोटू थो खणा। हीअ फ़ोटू कयो मूं उन खां पोइ येस कयो। हीअ हिते ॾिसी सघो था हिन जी कुंड में किथे बि मां हीअ फ़ोटू बराबरि में किथे बि लॻाए सघां। इहो त तव्हां सम्झी वेंदव त मीडिया ई छा आहे। हिनखे मां हिते डिलीट थो कयां। उन खां पोइ जेको अचे थो नंबर 2 ते अफेक्ट्स। त अफेक्ट्स छा आहे। अफेक्ट्स में तव्हां हिते मतिलबु कोई असांजो फ़ोटो हीअं वर्क करे या हीअं करे तव्हां हुन में काइन मास्टर में इज़ीली डाउनलोड करे सघो था। मतिलबु फ़ोटूअ जो जेको कलर आहे उहो कीअं अचे उहो कहिड़े हिसाब सां अचे तव्हां उतो हिते सम्झी सघो था। उन खां पोइ इहो इफेक्ट्स जा आहे त मूं वटि हाणे फ़िलहालु हिन काइन मास्टर में डाउनलोड न आहिनि थियल। तव्हां काइन मास्टर में मतिलबु डाउनलोड करे सघो था हिन काइन मास्टर जे अंदरि ई। या थी विया इफेक्ट्स मां हिन खे डिलीट करे थो छॾियां। उन खां पोइ 3 नंबर ते स्टिकर मगर कोई इमोजी या वग़ैरह कुझु लॻाइणु चाहियो था तव्हां उहो हुते लॻाए सघो था। स्टिकर वग़ैरह तव्हां पाण सम्झी वेंदा। उन खां पोइ 4 नंबर ते आहे टेक्स्ट मां हिते लिखणु चाहियां। मिसाल तौरु मां हिते टेक्स्ट मां पंहिंजो नालो थो लिखां। मां हिते पंहिंजो नालो लिखियो। उन खां पोइ येस थो कयां। मां नालो वॾो करे छॾियो। ठीकु आहे नालो वॾो थियो। उन खां पोइ तव्हांखे कलर मतिलबु हिते कोई नाले जो कोई अगरि कलर चेंज करणु चाहियो था उहो बि करे सघो था। ठीकु आहे उन खां पोइ कैंची जो ऑप्शन मतिलबु तव्हां पंहिंजे नाले खे कटणु चाहियो था त बि कटे सघो था। ठीकु आहे उन खां पोइ हीअ डबल आई जो तव्हांखे ऑप्शन नज़र अचे इहो छा आहे। डबल आई जो जॾहिं जेको तव्हांजो ऑप्शन आहे जेको मतिलबु तव्हां जेका तव्हां लिखत कई आहे उनजो जेको मतिलबु साइज़ फॉन्ट जंहिंखे चइबो आहे मतिलबु डिज़ाइन जंहिंखे चइबी आहे त तव्हां उहो बि हिते चेंज करे सघो था। हीअ काइन मास्टर जा फॉन्ट आहिनि ऐं उन खां अलावा हीअ काइन मास्टर जा फॉन्ट आहिनि। हीअ जेके मुंहिंजा फॉन्ट हिन में एड थियल आहे। फ़िलहाल तो मैं नओं डाउनलोड कया है, इन करे पंहिंजा फ़ोन हिन में एड न कया आहिनि।
अगर तव्हांजी काई मसइल फ़ोटो एंड नथा ॾियनि, तव्हां मूंखे कमेंट करे पुछी सघो था त फ़ोटो कीअं ऐड कबो आहे। हीअ मां हिन फ़ोटो थो ऐड कयां पंहिंजो। ॾिसो त मुंहिंजे नाले जी जेका डिज़ाइन हुई आहे मतिलबु मुख़्तलिफ़ थी वई ऐं तमामु ज़बरदस्त मुंहिंजी फेवरेट डिज़ाइन आहे। हीअ फ़ॉन्ट किथां डाउनलोड थींदा उहो बि तव्हां मूंखे कमेंट बॉक्स में कमेंट करे पुछी सघो था, मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त फ़ॉन्ट किथां डाउनलोड थींदा। ऐं उन खां पोइ ऑप्शन अचे थो हिन में इन एनिमेशन जो ऐं ओवरऑल एनिमेशन ऐं आउट एनिमेशन। तव्हांखे हिन जे बारे में सम्झणो पवंदो त एनिमेशन छा आहे। हीअ जेको इन एनिमेशन जो तव्हांखे ऑप्शन नज़र अची रहियो आहे, इन एनिमेशन अगरि तव्हां जो कोई नालो आहे, लिखत आहे या कुझु बि आहे त उहो मतिलबु जंहिं महिल इन थिए, तव्हांजी वीडियो ते इन थिए त उहो कहिड़े मतिलबु तरीक़े सां अचे। त मां हिन में अंदरि वञी ॾिसां थो हिन में कहिड़ा ऑप्शन आहिनि। हीअ नाउन जो मतिलबु ईअं बीठो हुजे त नाउन तव्हां ॾिसी सघो था हिते हिन मतिलबु डिज़ाइन सां अचे, हिन डिज़ाइन सां अचे, हिन तरीक़े सां अचे, हिन तरीक़े सां अचे। ऐं इन में काफ़ी सारा हिते तव्हां सिलेक्ट करे सघो था। इन एनिमेशन जीअं तव्हांजो नालो वग़ैरह या कुझु बि आहे उहो अचे त तव्हांखे कहिड़े तरीक़े सां अचे। हिन जी तव्हां स्पीड जेका आहे उहा बि घटि वधि करे सघो था। हीअ स्पीड ॾिसो था, हिते फास्ट आहे ऐं हेॾे स्लो आहे, त मां हिन जी नॉर्मल जेका स्पीड थो करे छॾियां। इहो थियो इन एनिमेशन। ऐं उन खां अलावा ओवरऑल एनिमेशन। अगरि जेकॾहिं तव्हां चाहियो था त मुंहिंजी मतिलबु पूरी वीडियो ते पंहिंजो नालो जेको उहो कीअं मतिलबु चिरपुर कंदो रहे, हिते ब्लैंक स्लो मतिलबु स्लो जेको आहे उहो ॾेखारिजे। ऐं हिते ॿियो 3 नंबर ते ऑप्शन हिते मतिलबु तेज़। हिते काफ़ी सारा ऑप्शन आहिनि जिन में तव्हां मतिलबु कहिड़े तरीक़े सां तव्हांजो इहो जेको नालो आहे उहो या वग़ैरह कुझु बि आहे कहिड़े तरीक़े सां चिरपुर करे, त मां हिनखे नाउन थो करे छॾियां। उन खां पोइ आहे आउट एनिमेशन। मतिलबु तव्हां जेका लिखत आहे, जेको कुझु बि आहे त उहो जंहिं महिल आउट थिए, जंहिं महिल वीडियो खां ख़तमु थिए, जंहिं महिल वीडियो ते मतिलबु टही वञे त उहो ड्रहे कहिड़े तरीक़े सां। तव्हां हिते साॻा ई ऑप्शन आहिनि, तव्हां उन मन मां कोई बि हिते सिलेक्ट करे सघो था। उन खां पोइ हेठि चऊं था कैपेसिटी। हीअ कैपेसिटी छा आहे, मतिलबु अगरि तव्हांजो नालो जेको आहे उहो केतिरो चिटो नज़र अचे या मतिलबु थोरो अंधो नज़र अचे, हिते ॾिसी सघो था। मां हिते 0 थो कयां त सफ़ा ख़तमु थो थी वञे, हिते फुल थो कयां त फुल थो नज़र अची वञे। इहो आहे कैपेसिटी। उन खां पोइ रूटेड मतिलबु तव्हांजो नालो जेको आहे उहो कहिड़े तरीक़े सां ऊंधो हुजे या सिधो हुजे या कुझु बि हुजे, मतिलबु कीअं हुजे इहो तव्हां सम्झी विया हूंदव। उन खां पोइ आहे टेक्स्ट ऑप्शन। मतिलबु अगरि तव्हांजी घणी लिखत आहे त उहा लिखत जेका तव्हांजी घणी आहे त उहा लाइनुनि में कीअं नज़र अचे तव्हां उहो बि हिते सम्झी सघो था, ॾिसी सघो था, वेझो हुजे या परे हुजे, ठीकु आहे। उन खां पोइ आउटलाइन। मतिलबु लाइन नाले जेके ॿाहिरां आउटलाइन आहिनि, ॿाहिरियूं जेके लाइनूं आहिनि उन ते कोई कलर करणु चाहे त तव्हां हिते करे सघो था। ॾिसी सघो था मुंहिंजी आउटलाइन जेका आहे उन ते ब्लैक कलर अची वियो। तव्हां हिते कलर जे ऑप्शन ते सिलेक्ट करे तव्हां पंहिंजो कलर बि चेंज करे सघो था, ॾिसी सघो था। उन खां पोइ आउटलाइन जेकॾहिं वधीक आहे त तव्हां उनखे बि घटि वधि करे सघो था, ॾिसी सघो था। मां घटि वधि थो कयां, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे शेडो मतिलबु तव्हांजे नाले जे जेको ॿियो पाछो बि नज़र अचे, ॾिसी सघो था तव्हां। हीअ पाछो तव्हांखे शायदि मतिलबु न बि नज़र अचे, नज़र ईंदो हूंदो तव्हां सम्झी विया हूंदा त हीअ शेडो छा आहे। मतिलबु हुनजो हिते बि तव्हां कलर चेंज करे सघो था। मां हिनजो साउथ रखां, हाणे तव्हांखे मथां कुझु नज़र ईंदो हुजे त हीअ शेडो छा आहे, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ हेठि किलो नज़र ईंदो त तव्हांजी मतिलबु लाइन मतिलबु नाले जे ॿाहिरां बि कुझु ॿियो मतिलबु मुख़्तलिफ़ नज़र अचे, ॾिसी सघो था। इहो छा आहे, ठीकु आहे। उन खां पोइ बैकग्राउंड कलर अगरि तव्हां चाहियो था त असांजे नाले जे पोयों या लिखत जे पोयों बैकग्राउंड मतिलबु पोयों ॿिए काशी का पटी अचे, तव्हां उहो बि हिते सिलेक्ट करे सघो था। उनखे चइबो आहे बैकग्राउंड मूं हिते सिलेक्ट कयो ऐं उन जेका आहे सघो था नाले जी पटी जेका आहे उहा बि मुंहिंजे नाले ते अची वई। ऐं उन खां पोइ
ही तो तव्हां सम्झिया हूंदा तव्हां ही छा आहे। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ ॿिया जेके ऑप्शन आहिनि हिन में REC रिकॉर्डिंग अगरि तव्हां हिते वीडियो प्ले करे उनजे मथां कोई रिकॉर्डिंग करणु चाहियो था त उहा बि तव्हां करे सघो था। ऐं उन खां पोइ आहे ऑडियो। ऑडियो मतिलबु तव्हां अगरि पंहिंजे मतिलबु नाल जो वीडियो आहे उन में कोई ऑडियो एड करणु चाहियो था तव्हां हितां इज़ीली थी सघो था। मूं ऑडियो एड कयो। ही काइन मास्टर दरअसल उन्हनि जे लाइ आहे जेके मतिलबु जिन वटि कंप्यूटर न आहे या ॿियो कोई वॾी डिवाइस न आहे मोबाइल खां सवाइ, त काइन मास्टर ते तव्हां हिकिड़ो कंप्यूटर वारो लुक थो ॾिए तव्हांखे। तव्हां कंप्यूटर ते मतिलबु एडिट कंप्यूटर जे तरह तव्हां हिन पंहिंजे वीडियो खे एडिट करे सघो था। ॾिसी सघो था। उन खां अलावा अगरि जेकॾहिं तव्हां पंहिंजी ऑडियो जो जेको वॉइस आहे उहो अगरि चेंज करणु चाहियो था या उन जेको वॉल्यूम आहे उहो घटि वधि करणु चाहियो था त तव्हां उहो बि हिते करे सघो था। तव्हांखे मतिलबु काफ़ी सारा ऑप्शन नज़र ईंदा। हिते वॉल्यूम घटि थी वियो, हिते फुल थी वियो वॉल्यूम। ठीकु आहे। उन खां पोइ वॉइस चेंजर अगरि तव्हां करणु चाहियो था त हिते कोई मतिलबु ॿार जी आवाज़ या माई जी आवाज़ करणु चाहियो था त उहो बि तव्हां हिते करे सघो था। मां तव्हांखे थोरो प्ले करे ॾेखारियां। ही इको वधीक तव्हां सम्झी आया हूंदा त तव्हां हिन में काइन मास्टर में हिकिड़ो दफ़ो त कॾहिं तव्हां काइन मास्टर जे फीचरनि खे सम्झींदव। जेकॾहिं तव्हां हिन में पंहिंजी वीडियो खे एडिट करणु शुरू कंदव त अॻिते तव्हांखे काफ़ी सारी सम्झ अची वेंदी तव्हां हिते मतिलबु काइन मास्टर में छा छा थी थो सघे। ऐं उन खां अलावा जेके काफ़ी सारनि दोस्तनि पुछियो पियो मूंखां त ही काइन मास्टर जेको वाटर मार्क आहे उहो कीअं ख़तमु करे। हिन जी जेको मोड काइन मास्टर आहे हिन में कोई बि वाटर मार्क न आहे। ॾिसी सघो था तव्हां काइन मास्टर जेको वाटर मार्क हूंदो आहे उहो हिते हूंदो आहे। मुंहिंजी जेका मोड जेका काइन मास्टर आहे उन जो वाटर मार्क जो आहे उहो रिमूव थियल आहे। तव्हां कमेंट बॉक्स में मूंखां पुछी सघो था त मां हुते तव्हांखे ॿुधाईंदुसि त वाटर मार्क कीअं रिमूव कबो आहे। इंशाल्लाह उम्मीद थो कयां तव्हांखे वीडियो ज़बरदस्त लॻी। जेकॾहिं वीडियो ज़बरदस्त लॻी त लाज़मी लाइक त थिए थो त वीडियो खे लाइक कयो। उम्मीद थो कयां तव्हांखे वीडियो ज़बरदस्त लॻी हूंदी त वीडियो खे लाइक कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। जेका मां तव्हांखे हर वीडियो में चवंदो आहियां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। चैनल खे सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बैलेंस त कोन्हे पर मुंहिंजी काफ़ी सारी हौसला अफ़ज़ाई थींदी। इन करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटे निशान ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं मुंहिंजी हर नई वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघे। मिलंदासीं इन वीडियो में। इजाज़त।